أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ جاءتكم جنود فأرسلنا عليهم ريحا وجنودا لم تروها وكان الله بما تعملون بصيرا إذ جاءوكم من فوقكم ومن أسفل منكم وإذ زاغت الأبصار وبلغت القلوب الحناجر وتظنون بالله الظنونا هنالك ابتلي المؤمنون وزلزلوا زلزالا شديدا. बयान हलियो पे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो ऐं पाण पहुता हुआसीं 3 हिजरीअ ताईं। 3 हिजरीअ में जेको आहे सो ग़ज़वा उहद थियो, उनजी कुझु तफ़सील मूं अर्ज़ कई हुई। उन में हिकिड़ी ग़लती थी, यानी कुझु ग़लतियूं थियूं हुयूं, पर अल्लाह पाक हर दफ़ा सहाबा रिज़वानुल्लाहि अजमईन जे बारे में कुरान पाक में बार बार फरमायो वलक़द आफ़ा अन्हुम, अल्लाह पाक उन्हनि खे बख़्शे छॾियो, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे बख़्शे छॾियो। बहरहाल इन करे कंहिंखे बि इजाज़त कान्हे त छो त अक़ीदो इहो आहे त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां अलावा को बि मासूम कोन्हे। मासूम उनखे चइबो आहे जंहिंखां गुनाह थी न सघे। गुनाह सिर्फ़ उन खां नथो थी सघे जेको नबी हुजे, ॿियनि खां ग़लती थी सघे थी, पर सहाबा रिज़वानुल्लाहि अजमईन जे बारे में अक़ीदो इहो आहे त उहे महफ़ूज़ आहिनि, मासूम कोन्हनि। ग़लती थी सघे थी, ग़लतियूं थियूं बि आहिनि, पर अल्लाह पाक उन्हनि खे बख़्शे छॾियो। उहे अल्लाह पाक जी नाराज़गीअ खां ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे अज़ाब खां महफ़ूज़ आहिनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾियो, क़ुरान पाक ॿुधाए छॾियो, कई मरतबा अल्लाह ताला फरमायो वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, बेशक अल्लाह ताला उन्हनि खे बख़्शे छॾियो। ऐं पोइ अल्लाह ताला हिकिड़े जॻह ते फरमायो कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना, हर सहाबीअ सां, तमाम सहाबा सां अल्लाह ताला जन्नत जो वाइदो कयो आहे। सभिनी सहाबा सां अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जो वाइदो कयो आहे, यकीनी तौर ते जन्नती आहिनि। उनजे करे कंहिंखे बि जाइज़ कोन्हे त कंहिं सहाबीअ जे बारे में जेका का उन्हनि खां ग़लती थी हुजे, छो त अल्लाह पाक जंहिंजो हक़ आहे, जेको मालिक आहे, उहो बख़्शे चुको आहे। हाणे कंहिंखे इजाज़त कान्हे। बहरहाल 4हीं हिजरी में, उन खां पोइ ॿिए साल 3 हिजरी खां पोइ 4हीं हिजरी में जेको सो बीर मऊना जो वाक़ियो पेश आयो। सफ़र जे महीने में 70 सहाबा रिज़वानुल्लाहि अजमईन जेके उलमा सुलहा ऐं अल्लाह वारा हुआ, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरनि जी यानी ख़िदमत बि कंदा हुआ, काठियूं करे ईंदा हुआ, पाणी भरे ईंदा हुआ, ख़िदमतूं कंदा हुआ। उन खां अलावा जेको सो यानी हाफ़िज़ हुआ, आलिम हुआ। सो कुझु माण्हू आयो, हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो त आउं पंहिंजे इलाइक़े में हिननि खे वठी वेंदुसि ऐं तबलीग जे लाइ। नजद जो रहण वारो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमायो त ॾिसो मुंहिंजे सहाबा खे का तकलीफ़ न पहुचे, हुन वाइदा कया। बहरहाल वठी वियो। पोइ उते जेको आहे सो कुझु जेके कबीला हुआ उते जा आमिर, रैल ऐं ज़कवान, उसैया, ए 4 कबीला हुआ। उन्हनि जेको तो हिननि सां दगाबाज़ी कई ऐं उन्हनि हिननि जे मुक़ाबले में जेको खड़ा थी विया। हाणे ही 70 हू कई माण्हू। सो बहरहाल मुक़ाबलो थियो, सभु जा सभु शहीद थी विया।
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिननि जी शहादत ते तमामु घणो ॾुख थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन महीनो जेको आहे फजर जी नमाज़ में जिन जिन काफ़िरनि हिननि जे मथां ज़ुल्म कयो उन्हनि जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ फरमाई फजर जी नमाज़ में। इहो 4हीं हिजरीअ जो वाक़ियो आहे। 4हीं हिजरीअ में इहो थियो। इन ई 4हीं हिजरीअ में शव्वाल में 4हीं हिजरी शव्वाल में अल्लाह ताला हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला शेर खुदा हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभिनी खां प्यारी न्याणी हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हनि खे अल्लाह ताला फ़र्ज़ंद अता फ़रमायो। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला जी विलादत थी 4हीं हिजरीअ में। ऐं हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी मोमिननि जी माउ हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा और हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आयूं। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो 5हीं हिजरीअ में ग़ज़वे अहज़ाब थियो। हीअ जेके मूं आयतूं सूरह अहज़ाब जो तिलावत कयूं इहो उन ई निस्बत सां कयूं त सूरह अहज़ाब जे हीअ जेको आहे यानी ग़ज़वे अहज़ाब थी। असल में छा थियो जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीना मुनव्वरा अचण खां पहिरीं हिते कई कबीला यहूदियुनि जा आबाद हुआ। कई सारा कबीला यहूदियुनि जा आबाद हुआ ऐं हिननि जी ईअं सम्झो वॾी इज़त हूंदी जहिड़ा पूरे मदीने जा ई रईस हुआ ऐं पूरे मदीना जा सरदार हुआ। पोइ जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया इस्लाम फैलियो त हिननि खे सभिनी खां वधीक चोट पियो थी ऐं इहा हिननि खे ॾाढी तकलीफ़ हूंदी हुई। हर वक़्तु इहो सोचींदा रहंदा पर इब्तिदा में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि सां पाण में मुआहिदो कयो। अहदनामो थियो पाण में मुआहिदो थियो त भई न को असां तव्हांखे कुझु कंदासीं न को तव्हां असांखे कुझु कंदो। पर ही अंदर ई अंदर हसद में ऐं उन साड़ में जेको सड़ंदा रहंदा हुआ कि कहिड़े तरीक़े सां 2 हिजरीअ में जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन जेको ग़ज़वे बदर करायो। ग़ज़वे बदर में मुसलमाननि खे अल्लाह ताला शानदार फतह जो नसीब फरमाई ऐं कुफ़ार मक्का जी जेका चेल भॼी पई इन तां हिननि खे तमामु घणो जेको आहे न उहो गुस्सो वियो ऐं यहूदियुनि जेको आहे उन खां अलावा जेको इहो थियो त रोज़ बरोज़ इस्लाम वधे पियो। हेॾो वॾो वाक़ियो थी वियो इन जो पूरे अरब में जेको पूरे इलाइक़े में शोहरत थी वई। इन ते बि हिननि खे तमामु घणो गुस्सो। हुतां कुफ़ार मक्का जेके हुआ उन्हनि हिननि खे ख़त लिखी ऐं हिननि खे उकसायो त तव्हां जेको विड़ो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुसलमाननि सां तव्हां विड़ो तव्हां हिननि जी ज़ोर खे टोड़ियो। न सिर्फ़ु इहो त हुननि उकसायो उन्हनि खे बल्कि उन्हनि धमकियूं बि ॾिनियूं त जेकर तव्हां न विढ़ंदा त असां सभु मिली करे तव्हां ते हमिलो कंदासीं। बहरहाल मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सूरतूं पैदा थियूं। हिननि खे हूअं ई अंदरूनी साड़ो यहूदियुनि खे इस्लाम सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुसलमाननि सां ऐं वरी वेतर ॿिया जेके वाक़ियात पैदा थिया त हिननि जेको सो अलल ऐलान उन मुआहिदे खे टोड़े छॾियो त भई असांजो हाणे तव्हां सां को मुआहिदो कोन्हे असां तव्हां सां विढ़ंदासीं। ऐं हिननि जो हिकिड़ो क़बीलो हो बनु क़ैनुक़ा। यहूदियुनि जो हिकिड़ो क़बीलो हो बनु क़ैनुक़ा उन 2 हिजरीअ में जेको आहे सो हमलो कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मुक़ाबिलो कयो ऐं उन जे मुक़ाबले बदिले में हीउ जेको शिकस्त खाई विया ऐं पंहिंजनि जेको आहे सो क़िलनि में भॼी वञी क़ैद थी वेही रहिया माना बंदि थी वेही रहिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो मुहासिरो कयो। बहरहाल उन जे यानी उन में नतीजे में छा थियो त ही बनु क़ैनुक़ा ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो बनु नज़ीर हिकिड़ो ॿियो क़बीलो इन्हनि खे वही बनु क़ैनुक़ा हलिया विया शाम ऐं बनु नज़ीर जेको ख़ैबर में वञी आबाद थियो। पर हिननि खे बहरहाल हूंदी हुई ॾाढी चिड़ ऐं हू बि उकसाईंदा पिया त मुख़्तलिफ़ इन 5 हिजरीअ में मुख़्तलिफ़ जेको सो वाक़ियात थिया। चनाचे 10 मुहर्रम ते
5 हिजरी 10 मुहर्रम ज़ातुर रिक़ा यानी जेके कुफ़ार मक्का हुआ उन्हनि ऐं हिननि यहूदियुनि पाण में मिली करे मक्के खां मक्कतुल मुकरमा खां वठी मदीना ताईं जेतिरा बि कबीला हुआ इन्हनि सभिनी में जहिड़ो बाहि बारे छॾी। हेॾां मदीने जा जेके यहूदी हुआ उन्हनि खे बि, मदीने में जेके कुझु मुनाफ़िक़ हुआ उहे बि, ऐं माना सभु जेके आहिनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन ऐं इस्लाम जा दुश्मन जेके आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ तरह सां जेको आहे कई, उन में मुख़्तलिफ़ वाक़ियात थिया। मसलन 10 मुहर्रम 5 हिजरी जेका आहे ग़ज़वा ज़ातुर रिक़ा थियो। उन खां पोइ रबीउल अव्वल में ग़ज़वा दूमतुल जुंदल थियो। उन खां पोइ जेको आहे उहो ग़ज़वा बनुल मुस्तलिक़ थियो ऐं पोइ जेको आहे सो यानी 2 शाबान ते इहो थियो, 2 शाबान ते। ऐं पोइ ही जेके पोइ हिननि सभिनी पाण में मिली करे चयो त यकमुश्त थी करे असां जेको तो इस मदीने ते हमिलो था करियूं। चुनाचे सभु मक्कतुल मुकरमा जा काफ़िर मक्के खां वठी मदीने ताईं जेतिरा कबीला हुआ उहे होॾां यहूदी ऐं सभु मिली करे इन्हनि चयो त असां जेको तो हमिलो कंदासीं। चुनाचे इहे आया ऐं ज़ुल्क़ाद 5 हिजरीअ में ही आया 10,000 या 12,000 जो लश्कर वठी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त ही जेको आहे सो अचनि पिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत इहा आहे त जॾहिं बि को मामिलो अचे त मशवरो कजे, मशवरो कजे। अल्लाह रब्बुल आलमीन जेॾी महिल मशवरो थो कजे या मशवरो करणु सुन्नत आहे। अहम कमनि में मशवरो कजे। जॾहिं मशवरो थो कयो वञे त अल्लाह रब्बुल आलमीन सही ॻाल्हि सुझाए थो। हालांकि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते वही नाज़िल थींदी हुई। अल्लाह ताला पाण बि जेको तो वही नाज़िल करे ॿुधाए सघे थो त हीअं करियो हीअं न करियो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सोचियो त आउं त जेको तो यानी हमेशह त कोन रहंदुसि, मुंहिंजी उम्मत खे अहिड़ो तरीक़ो ॿुधाए वञा जो जेकर आउं न बि हुजां, छो त जॾहिं आउं कोन रहंदुसि त वही जो सिलसिलो बंदि थी वेंदो। हाणे जेको तो मुंहिंजी उम्मत जेका आहे उहा कीअं हल करे पंहिंजा मसइला, उन जे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो तरीक़ो जारी कयो त पाण मशवरो फरमाईंदा हुआ। ख़ैर मशवरो थियो। इन में हज़रत जेको आहे सो सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला मशवरो ॾिनो त साईं असां वटि फारिस में ईरान में जॾहिं अहिड़ो को मौक़ो ईंदो हो जो वॾो को दुश्मन पियो ईंदो हो त पोइ फारिस वारा छा कंदा हुआ जो उन सां खुले मैदान में निकिरी करे मुक़ाबिलो कोन कंदा हुआ, बल्कि जंहिं पासे खां लश्कर अचण जो हूंदो हो ख़तरो उते वॾी खाई खोटींदा हुआ, वॾी खंदक वॾो खॾो खोटींदा हुआ जंहिंजे ज़रिए सां जेको आहे सो हू लश्कर पहुची न सघे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि वणी वई। पाण जेको तय कयो भई ठीकु आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3,000 सहाबा जो लश्कर वठी करे ऐं खंदक खोटणु शुरू करे छॾी। हिकिड़े पासे खां बाग़ात हुआ, हिकिड़े पासे खां पहाड़ हुआ, पर हिकिड़े पासे खां जेको आहे जेको मैदानी इलाइक़ो हो उतां खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3,000 सहाबा खे वठी ऐं खोटाई शुरू कई हुई। ख़ुदि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनफ़्स नफ़ीस पाण बि जेको तो खोटाई कई। ईअं न त भई हाणे वञी तव्हां करियो, न, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि नफ़्स नफ़ीस जेको आहे कुदाल खणी ऐं बेलचा खणी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेको आहे हू कई। ऐं 5 गज़ गहरी माना ऊनी, 5 गज़ ऊनी जेका त खंदक हुई। 15 जेको साहबा 6 ॾींहंनि ताईं इहा खोटाई हलंदी रही। इन विच में जेको आहे हिकिड़ो वॾो पत्थर अची वियो खोटाई में। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उन खां आजिज़ थी विया। उन्हनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हाणे छा करियूं। पाण ख़ुदि तशरीफ़ फरमा थिया ऐं पाण जेको आहे उहो कुदाल या जेको बि हो बेल्चो जेको बि हो उहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथियार खणी हुनखे हयो त चिणगूं निकितियूं, उन मां चिणग निकिती। अल्लाह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे हिन चिणग में ॾेखारियो त रूम जा जेके महलात आहिनि उहे अल्लाह ताला ॾेखारिया। रूम अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि जे हथां फतह कराईंदो। सहाबा ख़ुशि थिया। वरी ॿी जेॾी महिल धक आहिनि वरी चिणग निकिती। पाण फरमायो हिन में मूंखे जेको थो
किसरा जा ईरान जा जेके आहिनि ईरान जा जेके आहिनि उहो ॾेखारिया विया महलात अल्लाह रब्बुल आलमीन ईरान खे फतह कराईंदो इस्लाम जे ज़रिए सां। वरी हीरा हिकिड़ो इलाइक़ो उन जा मक़सद ख़ुशख़बरियूं ॿुधायूं। बहरहाल टे धक में उहा जेको वॾो पत्थर हो चूर चूर थी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे हीउ लश्कर जेको 12,000 जो या 10,000 जो मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि उहो अची वियो काफ़रनि जो लश्कर। हुननि ॾिठो त वॾी खाई खोटी पई आहे, हाणे उहो अंदरि ते कोन थी अची सघिया, पर हुतां ई पत्थर पिया उछलीनि या तीर पिया उछलीनि। उन में बाज़ सहाबा शहीद बि थिया, बाज़ खे तकलीफ़ ज़ख़्मी थिया। 15 ॾींहंनि ताईं इहो जेको काफ़रनि जो मजमूई जेका उन्हनि जी क़ुवत हुई उहा 15 ॾींहंनि ताईं मुहासिरो हलंदो रहियो। इन में सख़्तु बेचैनी मदीनतुल मुनव्वरा में फैलिजी वई ऐं जेको आहे सो सख़्तु बुख फाका अचणु लॻिया 3 ॾींहंनि ताईं। इन ई अरसे में जेको बाज़ सहाबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यानी पंहिंजो कुर्तो पंहिंजो खणी ॾेखारियो त या रसूलल्लाह ॾिसो बुख जे करे असांजे पेट ते पत्थर विधो पियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसली ॾियण जे लाइ पंहिंजो कपिड़ो खणी ॾेखारियो त ॾिसो मुंहिंजे पेट ते 2 पत्थर विधा पिया। त इन्हनि तरीक़नि सां जेको आहे सो पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद आई ऐं इन अरसे में अहिड़ी कैफ़ियत पैदा थी जो 4 नमाज़ूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं क़ज़ा थी वियूं। 4 नमाज़ूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं क़ज़ा थी वियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते बददुआ फरमाई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि काफ़रनि जे लाइ बददुआ फरमाई जीअं यानी नमाज़ क़ज़ा थी वई। इन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणी तकलीफ़ थी। पाण फरमाईं मल अल्लाह बुयूतहुम व क़ुबूरहुम नारा। अल्लाह ताला इन्हनि जे घरनि खे ऐं इन्हनि जे क़बरुनि खे अल्लाह ताला बाहि सां भरे छॾे जिन असांजूं नमाज़ूं विञायूं। मल अल्लाह बुयूतहुम व क़ुबूरहुम नारा। अल्लाह ताला इन्हनि जे घरनि खे ऐं इन्हनि जे जेको सो यानी क़बरुनि खे बाहि सां भरे छॾे। बहरहाल 4 नमाज़ूं क़ज़ा थियूं। पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो जी मदद आई ज़ाहिर है। बेयारो मददगार हुआ मुसलमान। अल्लाह जी मदद ईअं आई जो अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो त सख़्तु सीउ हो, तमामु घणो सीउ ऐं हवा हली अहिड़ो तूफ़ान आयो जो हिननि जा जेके ख़ैमा लॻा पिया हुआ उन्हनि ख़ैमनि जूं जेके आहिनि उहे किलियूं उहे उखड़िजी वियूं। देगियूं जेके रखियूं हुयूं चुल्हियुनि ते उहे चुल्हियुनि समेत देगियूं जेको ऊंधियूं थी उॾामी वियूं। पत्थर चईनी पासनि खां उन्हनि जे मथां पिया किरनि। पोइ नेठि जेको आहे अहिड़ी इन्हनि सां हालत थी जो हीउ मजबूर थी विया। इन में जेको आहे सो हिकिड़ो माण्हू अञा मुसलमान कोन हो, उहो मुसलमान थियो। उनजो नालो हो नईम इब्न मसऊद। उन अची हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त घुरी या रसूल अल्लाह जेकॾहिं आऊं पहिरीं मुसलमान कोन हुआ उन अची कलमो पढ़ियो तव्हां मुसलमान थो थिए। अल्लाह जी ॾिसो न मदद कीअं थी अचे। उन चयो त हाणे इन जी ख़बर काफ़रनि खे कान हुई त हीउ को मुसलमान थियो आहे। हुन चयो त या रसूल अल्लाह जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त आऊं हिकिड़ो कमु करियां। कहिड़ो कमु करियां जो हिननि जी यहूदियुनि खे ऐं ही जेके आहिनि मुशरिकीन मक्का इन्हनि खे पाण में विड़ाए छॾिया, पाण में बद इतमाद करे छॾिया। पाण में भले कर। हू वियो हिकिड़नि वटि वियो, यहूदियुनि वटि वियो। उन्हनि खे वञी चई त भई सुभाणे जेॾी महिल ही जेको ईंदा न मुक़ाबले में त ही तव्हांखे अॻियां कंदा, तव्हांखे अॻियां कंदा त कुझु थिए त हिननि खे थिए, तव्हां अॻियां न थिजो। हीअ सॼी हिकिड़ी चाल पई हले तव्हांजे ख़िलाफ़। हुननि चयो ठीकु आहे तूं छुटे। वरी वियो उन्हनि वटि काफ़रनि वटि। उन्हनि खे चई त जेको आहे सो तव्हांखे हिननि खे अॻियां करिणो अथव। हीअ सम्झो आहिनि हिननि खे अॻियां कजो, ही विढ़नि पहिरीं पोयां तव्हां हुजो। तव्हां चइजो त असां जेको तव्हांजे पोयां पुठि भराई कंदासीं ऐं तव्हां अॻियां थिजो। जेकॾहिं न त पोइ न। इहो इन ते तव्हां इसरार कजो। ऐं तव्हांखे सची ॻाल्हि पियो ॿुधायां। बहरहाल हुननि ॿिन्ही खे हाणे हुननि चयो, काफ़रनि चयो हिननि खे यहूदियुनि खे त भई तव्हांखे अॻियां थियणो। हुननि खे हूअं ई हुई त हीअं चवंदा। हिन चयो त तव्हांखे अॻियां थियणो आहे। उहो पक सम्झी आहे सचो हुनजे जेको चयो हो न उहो सची ॻाल्हि कई हुई। हुननि चयो हरगिज़ न, असां त अॻियां कॾहिं कोन थींदासीं, तव्हांखे अॻियां कंदासीं, असां पोयां हूंदासीं।
हुननि चयो न तव्हां अॻियां थियो असां पोयां थींदा। इन ते हिननि में पाण में जेको इख़्तिलाफ़ थी वियो, हितां इख़्तिलाफ़ थी वियो, हुतां जेको एॾी वॾी तूफ़ान ऐं सर्दी, अल्लाह पाक हिननि खे एॾो बेचैन करे छॾियो ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां फ़रिश्तनि जी जेका त फ़ौज लथी, उन बि हिननि जे दिलनि जे अंदरि जेको आहे सो कमज़ोरी पैदा कई, बेचैनी पैदा कई। बहरहाल ही बेनेलो मराम जेके आहिनि नाकाम थी करे ऐं वापसि विया। अल्लाह रब्बुल आलमीन इन तरीक़े सां जेको आहे सो यानी इस्लाम जी हिफ़ाज़त फरमाई, मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमाई। ऐं इन ई में ही जेको 5 हिजरी हुई, इन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो यानी हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणियूं ॿियूं बि हुयूं। हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी, उन मां हज़रत इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿियूं बि नियाणियूं हुयूं, चुनाचे हज़रत रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी घरवारी हुई, उन्हनि मां हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला खे अब्दुल्ला हो, उहो अब्दुल्ला बि जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो थियो। इन जी जेको आहे सो वफ़ात थी हिन यानी ॾींहं ते। उन खां पोइ 6 जेका आहे 6 हिजरी आई। 6 हिजरीअ जे अंदरि जेको आहे सो यानी अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो त यानी सुलह हुदैबिया थियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़्वाब ॾिठो त असां उम्रो पिया करियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको आहे सो सहाबा खे ॿुधायो, सहाबा तयार थी विया। इलाही साल थिया, हाणे 6 हिजरी माना 6 साल थी, 5 साल गुज़री चुका आहिनि। 5 साल उहे माण्हू जेके मक्कतुल मुकरमा में रहंदा हुआ, रोज़ाना तवाफ़ कंदा हुआ, रोज़ाना बैतुल्लाह जी ज़ियारत कंदा हुआ, उन्हनि खे हेतिरा साल थी विया, हुन अल्लाह जो घर कोन ॾिठो। हुननि खे एॾी तलब हुई, वरी अल्लाह रब्बुल आलमीन जो इश्क़, अल्लाह जी मोहब्बत हुजे त पोइ अल्लाह जे घर जी केॾी तड़प पैदा थी थिए। त हुननि चयो त जेको आहे सो पाण हिकदमि सभु तयारु थी विया। 1500 सहाबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु तयारु थी विया उम्रे करण जे लाइ। पाण हुदैबिया ताईं पहुता, उम्रो ॿधी एहराम जो उम्रे जी नियत सां एहराम ॿधी ऐं पाण जेको हुदैबिया ताईं। हुदैबिया हिकिड़ो खूह आहे या ॻोठ जो कंहिं माण्हू जे नाले ते हिकिड़ो ॻोठ आहे। बहरहाल उते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो मौजज़ो ज़ाहिर थियो, जो हिकिड़ो ख़ुश्क खूह हो जंहिंजे अंदरि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ करण जे करे जेको आहे एतिरो पाणी निकितो जो सभिनी जे लाइ जेको आहे सो काफ़ी थी वियो। ऐं पोइ सुलह यानी हुननि काफ़िरनि खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो उते पहुची हुननि काफ़िरनि रोकियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त असां तव्हांखे जेको उम्रो करणु कोन ईंदासीं। हालांकि काफ़िरनि जे पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ बि इहो ग़लति हो त को माण्हू जेकॾहिं एहराम ॿधी अचे उम्रे जो या हज जो, उन खे रोके नथा सघूं। पर हिननि खे एॾो ज़िद हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं इस्लाम सां, हुननि जो छा थी वियो। हुन चयो भई असां हींअर कंहिं सियासी गर्ज़ जे लाइ कोन आया आहियूं, वड़ण कोन आया आहियूं, असां त हिकिड़ी इबादत करणु आया आहियूं। ऐं तव्हांजे मज़हब में बि इहो आहे त कंहिंखे इन इबादत खां तव्हां रोके नथा सघो, छो त तव्हांजो थोरी आहे बैतुल्लाह त अल्लाह पाक जो आहे। हाणे अल्लाह जो बंदो अची करे बैतुल्लाह में इबादत करे अल्लाह जी, त पोइ उनखे तव्हां रोके नथा सघो। बहरहाल हुननि चयो त न कुझु बि आहे, असां तव्हांखे कोन करणु ईंदासीं। बहरहाल इन में जेको आहे सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मोकिलियो। त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इज़त हूंदी हुई ऐं जेके काफ़िरनि जा सरदार हुआ उहे बावजूद इस्लाम जे दुश्मनीअ जे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो यानी लिहाज़ कंदा हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला खे मोकिलियो। त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला आया, उन्हनि जे वॾनि सरदारनि सां हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला ॻाल्हियूं कयूं त भई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ ॻाल्हि। इन में हिकिड़ो त इहो थियो जो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला जी जेका गोॾ हुई उहा मथे हुई ऐं अरब पंहिंजी गोॾ खे इहे जेके मुरिया मुरियनि खां हेठि रखंदा हुआ, बल्कि जेतिरो वॾो सरदार हूंदो भाईंदा त हेठि लटके भई गियल जी हले, इहा इज़त जी निशानी। त हुननि जी जेका गोॾ हुई उहा यानी अधु जेके आहिनि पिंडली खे सिंधीअ में छा चइबो आहे यानी बुकी
अधु बुकिन ताईं जेको आहे सो हुननि जी हुई त हुननि चयो त हीउ तव्हां सरदार आहियो उस्मान रज़ी अल्लाह ताला खे चवनि तव्हां सरदार हीअ वरी तव्हां छा कयो त हुननि चयो हीअ मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे सुन्नत इहा ॻाल्हि हुननि खे ॾाढी ॾुखी लॻी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे ॿियो हुननि पाण पेशकश कई सरदारनि तव्हां एहराम जी हालत में आहियो तव्हां आया आहियो हिते मक्कतुल मुकरमा शहर में बि दाख़िल थी विया आहियो हाणे वञण खां पहिरीं तव्हां हीअं करियो तवाफ़ करे वठो मां फरमायो इहो कोन थो थी सघे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जेको रोकियो वञे ऐं उस्मान जेको छा करे तवाफ़ करे इहा ॻाल्हि हुननि खे तमामु घणी ॾुखी लॻी इन जे करे हुननि छा कयो हुननि खे रोके छॾियो त असां तव्हांखे वञण कोन ईंदासीं होॾां इहा ख़बर मशहूरु थी वई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला खे काफ़रनि शहीद करे छॾियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेॾीमहिल इहा ख़बर पई थी बबुर जे वण जे हेठां पाण वेही रहिया पाण फरमायो अचो बेअत करियो मुंहिंजे हथ ते बेअत करियो त असां जेको आहे सो उस्मान जो बदिलो वठंदासीं विढ़ंदासीं ऐं बेअत मुंहिंजे हथ ते करियो छा ते त या त जेको सो मरी वेंदासीं क़तल थी वेंदासीं या जेको आहे सो क़तल कंदासीं यानी असां मरी वेंदासीं पर जेको उस्मान जो बदिलो वठण खां सवाइ छॾींदासीं कोन सभिनी सहाबा जेके हुआ उन्हनि इहा बेअत कई इनखे बेअत रिज़वान चइबो आहे इन जो ज़िक्र आहे सूरह फतह में अल्लाह रब्बुल आलमीन शानदार अल्फाज़ सां उन्हनि सहाबा जी जेको आहे सो तारीफ़ फरमाई आहे त जिन जेको आहे सो अल्लाह जे नाले ते कटिजी वञण जे लाइ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते जेको आहे बेअत फरमाई हुननि काफ़रनि खे ख़बर पई डिॼी विया पोइ हुननि सुहेल बिन अमर हिकिड़ो सरदार हो उनखे मोकिलियो त तव्हां वञो वञी ॻाल्हि खे थधो करियो हुननि अची चयो त न असां त उस्मान रज़ी अल्लाह ताला खे जेको कोन कयो हुननि छॾे ॾिनो बहरहाल हुननि चयो त अचो त पाण सुलह था करियूं पाण में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि हो त सुलह था करियूं माना लड़ाई न करण ते 10 साल लड़ाई न करण ते जेको पाण में सुलह थी पर जेके सुलह जूं शर्तूं हुननि रखियूं उहे सभु शर्तूं जेके हुयूं मुसलमाननि जे ख़िलाफ़ हुयूं हिकिड़ी शर्त इहा हुई त हींअर तव्हांखे उमिरो करणु कोन ॾींदासीं हींअर तव्हां हिते ई जेको एहराम खोलियो ऐं जेको एहराम खोलियो मथो कूड़ायो ऐं जेके जानवर पाण सां गॾु खणी आया आहियो हदी जा उन्हनि खे नहर करियो उन्हनि खे ज़िबा करियो ऐं तव्हांखे हिन साल उमिरो करणु कोन ॾींदासीं वरी हिन जी कज़ा जे लाइ आईंदे साल तव्हां अचो ठीकु आहे भले अचो पर हिन तिक ॾे तव्हांखे कोन छॾींदासीं हींअर तव्हांखे वापसि वञिणो पवंदो ऐं वरी ईंदव त सिर्फ़ु 3 ॾींहं रही सघंदव मक्कतुल मुकरमा में इन खां वधीक कोन रही सघंदव ॿियो त तव्हां जेको आहे सो पाण सां गॾु हथियार खणी कोन ईंदव वधि में वधि तलवार जंहिं वटि हूंदी उहा मयाण में दाख़िल अंदरि ग़िलाफ़ में हूंदी ऐं उनखे कढी कोन सघंदव ॿाहिरि ऐं को बि मुसलमान हिते जेको आहे उनखे तव्हां पाण सां गॾु वठी वञी कोन सघंदव मदीने जेकॾहिं को वञण खां पोइ बि तव्हांजे वञण खां पोइ हिते को मुसलमान थियो या मुसलमान हो अची वियो मदीने त तव्हां उनखे वापसि कंदव असां वटि उन काफ़रनि वटि ॼण के उनखे वापसि कंदो ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तव्हां मां को माण्हू मदीने जो को माण्हू काफ़िर थी हेॾां अची वियो त पोइ असां उनखे वापसि कोन कंदासीं माना हर ॻाल्हि जेका हुई उहा मुसलमाननि जे बग़ैर ख़िलाफ़ पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु शर्तूं क़बूल करे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सुलह नामो लिखायो इन ते सूरह फतह नाज़िल थी वापसीअ में जॾहिं वापसि पिया आया यानी सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे इन तरीक़े सां दॿिजी करे हुननि जी सुलह क़बूल करणु ऐं हर ॻाल्हि में दॿिजणु इहो ॾाढो ॾुखियो पियो लॻो यार हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला वॾो इसरार पियो कयो पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर मूंखे अल्लाह पाक जो हुकुम आहे ऐं आईंदा जेको वक़्तु ईंदो न अचण वारो जेको वक़्तु आहे उन जे अंदरि असांखे इंशाअल्लाह इन में वॾियूं उमेदूं आहिनि ऐं थियो बि हाणे 10 सालनि ताईं हिननि जो पाण में जेको आहे सो मुआहिदो थियो त 10 सालनि ताईं असां पाण में को बि कोन कंदासीं
यानी का लड़ाई कान थींदी असांजी ऐं अचण वञण रहंदो। हाणे जेॾीमहिल इत्मीनान थी वियो, जेॾीमहिल अचण वञण शुरू थियो त मुसलमाननि जा इस्लाम जो जेको आहे अख़लाक आहिनि मक़नातीस वांगुरु जेके आहिनि दिलनि खे छिकीनि था। उन जे करे एतिरा माण्हू मुसलमान थिया, एतिरा माण्हू मुसलमान थिया जो इन खां पहिरीं कॾहिं एतिरा माण्हू मुसलमान कोन थिया। वॾा वॾा सरदार जेके हुआ उन्हनि जा, जिन जे ज़रिए सां इस्लाम खे वॾी तक़वियत मिली। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला जहिड़ा, हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जहिड़ा ए वॾा वॾा माण्हू जेके आहिनि उहे ओॾीमहिल मुसलमान थिया। अचण वञण थियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक, इस्लाम जा, मुसलमाननि जा अख़लाक उन्हनि जे दिलनि खे छिके छॾियो। अच्छा, ऐं इन ई जेको आहे साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हाणे हिननि खां इत्मीनान थियो। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचियो त हा छो न ही हक़ जो पैगाम आहे, ही क़ुरान जेको सिर्फ़ु मुसलमान जे लाइ कोन्हे, क़ुरान सॼी काइनात जे रब जो कलाम आहे। काइनात जो रब सभिनी इंसाननि जिन्ननि जो ख़ालिक़ आहे। जीअं ही मसलन कंहिं बि मज़हब जो हुजे, कंहिं बि मज़हब जो हुजे, हिंदू मज़हब जो हुजे, ईसाई मज़हब जो हुजे, यहूदी मज़हब जो हुजे, आहे त इंसान, आहे त अल्लाह पाक जो पैदा कयल अल्लाह ताला मोहब्बत जो हिकिड़ो ख़त लिखियो आहे सभिनी इंसाननि जे नाले। सभिनी इंसाननि खे ॿिन्ही जान जी मुसीबतुनि खां, तकलीफ़ुनि खां, परेशानियुनि खां, मुंझारुनि खां, बेचैनियुनि खां, नफ़रतुनि खां, इन्हनि सभिनी खां बचाइण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो प्यार भरियो निज़ाम ॿुधायो आहे, प्यार भरियो ख़त लिखियो आहे सॼी इंसानियत जे लाइ। इहो सॼी इंसानियत खे पहुचाइण जे लाइ अल्लाह ताला जंहिं हस्तीअ खे मोकिलियो उहे आहिनि रहमतुल लिल आलमीन, सॼी काइनात जहाननि जे लाइ रहमत, सभिनी ते रहमत, एतिरे क़दुरु जो जानवरनि ते बि रहमत, जेके कातिल आहिनि, क़त्ल करण वारा आहिनि उन्हनि ते बि रहमत। अहिड़ी रहमत वारी हस्ती अल्लाह पाक मोकिली। पोइ छो लिकाइजे, छो न हिननि ताईं इहो संदन पैगाम पहुचाइजे? हिननि जे रब जे तरफ़ां आयो पैगाम, हिननि खे पहुचाए छॾियूं। त हुन करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खां मुतमइन थी पाण चयो त हाणे पूरी दुनिया जे बादशाहनि खे, वॾा वॾा जेके बादशाह हुआ उन्हनि खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त लिखिया। चुनाचे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमर बिन उमैया जेको आहे उन सहाबीअ खे ख़त ॾेई मोकिलियो हबशा जे बादशाह वटि। उनजो नालो असहमा, नजाशी जेको उनजो लक़ब हो ऐं उनजो नालो असहमा। जेॾीमहिल इहो ख़त खणी सहाबी उन वटि पहुतो, उन चुमियो ख़त अखियुनि ते रखी ऐं पंहिंजे तख़्त तां हेठि लही ज़मीन ते अची वेही रहियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त पढ़ी ऐं ओॾीमहिल ई मुसलमान थी वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में ई हिन जी वफ़ात थी ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यानी मौजिज़े जे तौर ते हिन जो जनाज़ो बि साम्हूं ॾेखारियो वियो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे जेको आहे सो ईदगाह में वठी वञी करे उन जे मथां नमाज़ पढ़ी, नमाज़ जनाज़ा पढ़ी। ॿियो जेको हज़रत दहिया कल्बी, सभिनी खां वधीक ख़ूबसूरत सहाबी, जंहिंजे शिकिल में अक्सर जेको आहे शक्लो सूरत में हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थींदा हुआ, उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिरकल शाह रूम जो जेको बादशाह हो हिरकल, उन खे ख़त ॾेई मोकिलियो। हू सम्झंदो अहले किताब में हू जेको आहे सो पंहिंजे तौरात इंजील जो आलिम हो, सम्झी वियो ॻाल्हि। ऐं पर जेॾीमहिल हुन पंहिंजी रैयत जे साम्हूं ॻाल्हि कई त रैयत जेका हुई उनजी बिगड़ी वई। हुन सोचियो त जेकॾहिं आउं त मुसलमान थियां, ऐं त वाक़ई बरहक न बि इहो बि चई त जेकॾहिं अबू सुफियान ओॾीमहिल अञा मुसलमान कोन थियो त तिजारत जे लाइ होॾां शाम वियल हो, रूम वियल हो, उते हुन सभु ॻाल्हियूं हुन खां पुछियूं। पोइ चई जेकॾहिं तूं सच पियो चई न, पर हिकिड़ो ॾींहुं ईंदो जिते आउं वेठो आहियां न, इन जो इहो मालिक थींदो। अबू सुफियान अञा मुसलमान कोन थियो, पर उन यकदमि सोचियो त वञ, ही ॻाल्हि हिन जी किथे पहुची वई, असां हिन खे कोन पिया मञूं ऐं रूम जो जेको बादशाह आहे हिरकल, उहो बि हिन खां डिॼे, उहो बि हिन जी जेको तस्दीक करे। बहरहाल लेकिन जेॾीमहिल हुन ॾिठो त मुंहिंजा जेके रैयत वारा आहिनि उहे मूंखे लाहे छॾींदा, हुकूमत मुंहिंजे हथ मां वेंदी हली, त इन हुकूमत जी मोहबत जे करे ऐं इन जेको आहे सो दुनिया जी मोहबत जे करे उहो वीचारो इस्लाम खां महरूम रहिजी वियो, पोइ कोन क़बूल कई।
हज़रत अब्दुल्लाह इब्न हुज़ाफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किसरा जेको ईरान जो बादशाह हो खसरो परवेज़ किसरा उन वटि मोकिलियो। इन बदबख्त त जेको आहे सो इनखे एॾो तकब्बुर हो इन खार में अची जेको आहे सो ख़त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त जी गुस्ताख़ी कई, हुन फाड़ी छॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेॾीमहिल ख़बर पई त मुंहिंजे ख़त खे हिन फाड़ियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जीअं मुंहिंजे ख़त खे हिन फाड़ियो न अल्लाह पाक इन जे मुल्क जा टुकड़ा टुकड़ा कंदो। ऐं कुझु ई वक़्त खां पोइ इन जे वॾे पुट पीउ खे कुई छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे अहिड़ो ॾेखारियो, पूरी दुनिया खे अल्लाह ॾेखारियो जेको इस्लाम जी मुखालफ़त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मनी ज़ाहिर करे थो, पोइ हुनजो छा हशर थियो त संदसि पुट पीउ खे कुठो, इहो अल्लाह पाक ॾेखारियो। छो त हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त फाड़ियो हो, अल्लाह ताला हिन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। ऐं पोइ हिन जो जेको मुल्क हो किसरा ईरान, उहो बि इस्लाम मुसलमाननि जे हथां जेको आहे इस्लाम जे हथां हिननि जी सॼी हुकूमत ख़तमु थी, हिननि जो सॼो तकब्बुर जेको मिटीअ में मिलियो। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हातिब इब्न अबी बलता रज़ी अल्लाह ताला खे मिस्र ऐं इस्कंदरिया जो जेको हाकिम हो उन ॾे मोकिलियो। अहिड़े तरीक़े सां हिन बि ॾाढी जेको हज़रत हातिब जी ॾाढी इज़त कई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त जी ॾाढी इज़त कई ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हदिया बि मोकिलिया। चुनाचे हिकिड़ी लोंडी हुन मोकिली मारिया क़िब्तिया, इहा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यानी जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारियूं हुयूं ईअं हीअ जेका हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कनीज़ हुई। ऐं इन मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो फ़र्ज़ंद बि थियो जंहिंजो नालो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम रखियो, पर इहो बि जेको आहे कुझु ई महीननि खां पोइ जेको आहे सो वफ़ात करे वियो। हिकिड़ो खच्चर हिन मोकिलियो जंहिंजो नालो दुलदुल हो, अछो खच्चर हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मोकिलियो हदीअ में। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला खे जेको आहे सो उम्मान जा जेके बादशाह हुआ उन्हनि ॾे मोकिलियो। ऐं इहे बि अहले किताब हुआ, हिननि खे बि जेको आहे सो यानी तौरात ऐं इंजील जो कुझु इल्मु हो, हिन मां सम्झंदा हुआ, सम्झी विया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ई बरहक़ नबी आहिनि ऐं पोइ इन्हनि इस्लाम क़बूल कयो। त अहिड़े तरीक़े सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो जेको साल मिलियो 6 हिजरी, इन 6 हिजरीअ में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे होॾां जेका कुफ़ार मक्कान उन्हनि खां जेको आहे सो हिकिड़ी यानी इत्मीनान हासिल थियो त पाण सॼी दुनिया जे यानी ॿिया जेके बादशाह आहिनि दुनिया जा वॾा वॾा उन्हनि खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम हक़ मोकिलियो। बहरहाल इन तरीक़े सां इन साल में ज़ाहिर त ही जेको आहे सो यानी जेको बयानु कयो वञे थो इहो तमामु मुख़्तसर आहे, मुख़्तसर सीरत आहे। हीउ जेको आउं बयानु करियां थो इहो घणो करे हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहब रहमहुल्लाह उन्हनि जे हिकिड़े मुख़्तसर किताब तां आहे सीरत, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत। वरना सीरत जेको जी तफ़सीर तमामु वॾनि वॾनि किताबनि में आहे। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾे त असां हिन सीरत खे ॿुधूं, सीरत खे पढ़ूं, ताकी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि असांखे जेको महबत हासिल थिए ऐं ख़बर बि पए त हीउ इस्लाम कीअं आयो आहे, केॾिन कुर्बानीनि सां आयो आहे, छा हिन जी जेको अहमियत आहे, छा हिन जी हैसियत आहे ऐं छा छा हिन जे पोयां कुर्बानियूं ॾिनियूं वियूं आहिनि, छा हिन जी हैसियत आहे, कीअं अहकामात कीअं नाज़िल थिया आहिनि, ताकी जेको असांखे क़दुरु थिए। वरना वॾी नाक़दरी असांखां थिए पई, वॾी नाक़दरी असांखां थिए पई दीन जी। वॾे में वॾी शइ ईमान खां पोइ नमाज़ आहे। नमाज़ सां असां छा कयो ॾिसो, मुसलमान अॼु शिकायत करे शिकवा करे त भई मूंसां ही हाल आहे, मूंसां दुनिया में ही हाल आहे। भई अल्लाह जा बंदा, अल्लाह रब्बुल आलमीन जी कंहिं सां माइटी कान्हे। अल्लाह पाक जेको हालात बनाए थो उहो अल्लाह ख़ुशि थी करे बनाए थो ऐं अल्लाह खे ख़ुशि करण जो ज़रियो अल्लाह पाक जी फर्मा बरदारी आहे, ॿी का सूरत कान्हे। ऐं अल्लाह जी फर्मा बरदारी में वॾी शइ पहिरीं तौहीद आहे, अक़ीदो सही हुजे ऐं सभिनी खां पहिरीं हूअं त पूरो दीन पूरी ज़िंदगी अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ हुजे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे, पर उनजी जेका इब्तिदा थींदी न उहा नमाज़ सां थींदी। जंहिंजी नमाज़ सुठी उनजी ज़िंदगी सुठी,
जंहिंजी नमाज न पई सुठी थिए उन जी ज़िंदगी सुठी कान थी सघंदी। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे पूरे दीन ते सही तरह सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ करो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल ख़ैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन ख़ैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, असांखे पूरी उम्मत खे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फरमा, ॿिन्ही जहाननि जो ख़ुशि ऐं राहत नसीब फरमा, ॿिन्ही जहाननि जी तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां असांजी पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, तमाम रूहानी जिस्मानी बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा, परेशान हालनि जे परेशानियुनि खे दूर फरमा, कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जी सूरतूं पैदा फरमा, औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फरमा, औलाद वारनि जे औलाद खे साले फरमा। या अल्लाह असांजे घरनि में इस्लामी मुआशिरो क़ाइमु फरमा, या अल्लाह असांजे घरनि में इस्लामी मुआशिरो क़ाइमु फरमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा, या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा, या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची महब्बत नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची महब्बत नसीब फरमा, ख़ातिम कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ातिम कामिल ईमान ते नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। या अल्लाह जेतिरा बि मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात या अल्लाह दुनिया में हलिया विया उन्हनि सभिनी जे क़बरनि खे जन्नत जो बाग़ फरमा। या अल्लाह उन्हनि सभिनी खे उते जे तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ फरमा, उते जूं राहतूं नसीब फरमा। या अल्लाह असांजो जॾहिं वक़्तु अचे त असांजो बि ख़ात्मो ईमान ते फरमा। जिन जिन भाउरनि भेणुनि असांखे दुआउनि जे लाइ चयो या दुआउनि जी उम्मीद रखनि था पंहिंजे फज़लो करम सां या अल्लाह उनखे असांजी दुआउनि में शामिल फरमा। वसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन।